अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल अथव? उमेद कयां थो ठीकु ठाक हूंदो। दोस्तों, इन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पापनगर ड्रामे जे अचण वारे किस्तनि में छा थींदो, या पहिरियां छा थी चुको आहे, अॻिते हली छा थींदो। हिन वीडियो में मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों, पापनगर ड्रामे में मल्हार ऐं रिसबालाज खान जी दुश्मनी शुरू थी चुकी आहे। रिसबालाज खान जेको माण्हू पंहिंजा मोकिलिया मल्हार ॾे अगवा करण जी कोशिशि कई, पर उन में रिसबालाज खान जा माण्हू मार खाई विया ऐं मल्हार जेको आहे उन्हनि खे ठाहको कुटको ॾिनो रिसबालाज खान जे माण्हुनि खे। जा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारे किस्तनि में रिसबालाज खान वॾो हमिलो करण वारो आहे मल्हार जे मथां, ऐं मल्हार जे मथां हमिलो कंदो, जंहिंमें मल्हार जेको आहे ज़ख़्मी थींदो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रिसबालाज खान राणीअ जो बि हक़ु बख़्शराए थो, ऐं जेको आहे त राणीअ जी शादी खां इनकार करे छॾियो आहे। राणी सोच में पइजी वई आहे त मां पंहिंजे हथनि ते मेहंदी न हलाए सघी। ऐं दोस्तों, उमेद कयां त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो।